बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला इकराहा फिद्दीन क़द तबय्यन रुश्द मिनल ग़य्य वमन यकफुर बित्ताग़ूति व यु'मिन बिल्लाहि फ़क़द इस्तमसक बिल-उर्वतिल वुस्क़ा इन्फ़िसाम लहा वल्लाहु समीउन अलीम। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुल करीम। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमात ला इकराहा फिद्दीन, दीन जे अंदरि ज़बरदस्ती न आहे। तबय्यन रुश्द मिनल ग़य्य, ऐं बेशक गुमराही हिदायत जेका सो गुमराही खां ज़ाहिर थी चुकी आहे। फमन यकफुर बित्ताग़ूत, जेको शख़्स इनकार करे थो शैताननि जो, व युमिन बिल्लाहि, अल्लाह जे मथां ईमान आणे थो, फ़क़द इस्तमसक बिल उर्वतिल वुस्क़ा, पोइ ॼण बेशक हिकु मज़बूत कड़े खां चिंबड़ी पियो। लन साम लहा, जंहिंखे छिॼणो आहे ई कोन। अल्लाहु समीउन अलीम, ऐं अल्लाह ताला ॿुधंदड़ ई आहे। हीउ लफ़्ज़ी तर्जुमो आहे त शुरूआति इन ॻाल्हि खां आहे त दीन जे अंदरि ज़बरदस्ती न आहे। अक्सर करे माण्हू हिन लफ़्ज़ खे इस्तेमालु कंदा त ला इकराह फिद्दीन, जेकॾहिं कंहिंखे निमाज़ जे लाइ चओ त हलो सही निमाज़ पढ़ूं, अदा दीन में ज़बरदस्ती न आहे। जीअं रमज़ान शरीफ़ जा रोज़ा ईंदा, दावत रोज़नि जी ॾिबी, कंहिं माण्हू खे दीन जे कम जो जी तबलीग कबी, अदा दीन जी ज़बरदस्ती न आहे। दीन में हालांकि इन मां इहा मुराद न आहे। हीउ इकराह जेको आहे उन जे वास्ते आहे त दीन जे अंदरि ज़ोरीअ कंहिंखे दाख़िल करणु, ज़ोरीअ कंहिंखे कलमो पढ़ाइणु, हू पसंदि करणु चाहे नथो, ऐं उनजे मथां ज़बरदस्ती सां उनखे मुस्लमान करणु, हिन मां मुराद इहा ई आहे। ला इकराह फिद्दीन, जेसिताईं ज़ाहिर ऐं बातिन उनजो मुवाफ़िक़ न हूंदो, जेसिताईं दिलि जे अंदरि रज़ा न हूंदी, एसि ताईं उनजो ईमान क़ाबिल क़बूल न आहे। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फर्ज़ कंहिंखे ज़बरदस्ती मुस्लमान कजे पंहिंजी ताक़त सां, या कंहिंखे मजबूर करे उनखे मुस्लमान कजे, इनखे इकराह करिबो आहे। जॾहिं दीन जे अंदरि ईअं न आहे। पर जॾहिं दीन में दाख़िल थी वियो त हाणे उनखे निमाज़ बि पढ़णी आहे, रमज़ान जा रोज़ा बि रखणा आहिनि, जेके अल्लाह ताला जा हक़ ऐं मख़लूक जा हक़ आहिनि उनजे मथां हाणे वाजिबु थी विया, हाणे उनजे मथां अमल करणु ज़रूरी आहे। मसलन कंहिं माण्हू खे ज़ोरीअ स्कूल में दाख़िला न ॾिनी त तोखे हिते दाख़िला ज़रूरु ॾिनी, या ज़ोरीअ कंहिंखे मदरसे में दाख़िला बि न ॾिनी, पर जॾहिं स्कूल में या मदरसे में दाख़िल थी वियो, दाख़िल थियण खां पोइ हाणे उनजी ज़िमेवारी आहे। हाणे नज़्म ज़ब्त जेको स्कूल जो हूंदो, मदरसे जो हूंदो, उनजे मथां अमल करण जो लाज़िम थी पए। हाणे उनजी जेकॾहिं भञ कड़ी कंदो, हिकु ॾींहुं अचे ॿिए ॾिहाड़े न अचे, उनखां पोइ छा थींदी, ऐं जेका उनजी ज़िमेवारी आहे उनजे मुतलिक़ उनखां पोइ छा थींदी, उनजे मथां अमल करणु ज़रूरी आहे। बाक़ी हीअ हिन मां मुराद इहा आहे, इन मां ग़लति फ़ाइदो न वठणु घुरिजे जो केरु दीन जो कमु अचे। साईं दीन में ज़बरदस्ती कोन्हे का, दीन में हिन मां मुराद आहे कलमो पढ़ाए ज़बरदस्ती सां कंहिंखे इस्लाम में दाख़िल करणु, कंहिंखे मजबूर करणु, हीउ इकराह इनखे चइबो आहे। ईमान जे अंदरि इकराह आहे त ईमान उहो क़ाबिल क़बूल न आहे। ईमान रज़ा ऐं ख़ुशी सां आहे। पर जॾहिं इस्लाम जे अंदरि दाख़िल थी वियो, कलमो पाक पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, हाणे उनजे मथां उहे अहकाम इस्लाम जा जारी थी विया। ॾिसो हज़रत अमीरुल मोमिनीन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजी ख़िलाफ़त वारे ज़माने में जिन ज़कात न ॾिनी उन सां जंग कई आहे। जंहिं ज़कात न ॾिनी उन सां जंग कई आहे, ऐं जंग करे उन्हनि खां ज़कात वसूल कई आहे। उन में खोड़ शहादतूं थियूं आहिनि। यानी इस्लाम जे अंदरि जेकॾहिं इस्लामी सल्तनत हुजे, लाज़िम आहे तो हाकिम जेको मुस्लमाननि जो आहे, उहो निमाज़ जी बि ज़िमेवारी उनजे मथां आयत थिए थी, ऐं पंहिंजी क़ौम खे निमाज़ पढ़ाईंदो, ऐं पुछा बि कंदो त केरु निमाज़ पढ़े थो केरु नथो पढ़े। यानी अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात क़द तबय्यन रुश्द मिनल ग़य्य, जॾहिं इहा ॻाल्हि ज़ाहिर थी पई हिदायत ऐं गुमराही खां, जॾहिं ख़बर पइजी वई आहे सभिनी खे त हिदायत हीअ आहे ऐं गुमराही हीअ आहे, त हाणे ज़बरदस्ती कंहिंजे मथां कोन करिणी। फमन यकफुर बित्ताग़ूत, जेको शख़्स इनकार करे थो शैताननि जी, व युमिन बिल्लाह, ऐं ईमान आणे थो अल्लाह जी ज़ाती बाबरकात सां, अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात उनजे मुतलिक़, फ़क़द इस्तमसक बिल उर्वतिल वुस्क़ा, जेको मज़बूत को जेको कड़ो हुजे लोह जो, जंहिंसां लंगर अंदाज़ कबो आहे जहाज़नि खे, उन कड़े खे सॾिबो आहे उर्वत सॾिबो आहे उनखे।
यानी अहिड़ो मज़बूत कड़ो हुजे जेको हुन में चिंबड़ी पए लन फिसाम लहा उहो टुटी नथो सघे त मोमिन ईमान आणण खां पोइ उहो ॼण उन अलाह ताला जे मज़बूत रसे में अलाह ताला जे उन मज़बूत कड़े में चिंबड़ी पियो आहे हाणे उहो न टुटंदो न वरी मोमिन उन मां कढंदो अलाह समीउन अलीम अलाह ताला ॿुधंदड़ ऐं ॼाणींदड़ आहे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए त वमई यकफुर बित्तागूत ईअं न फरमाए त युमिन बिल्लाह आहे यानी अलाह जे मथां ईमान आणे थो न इनकार करे थो कंहिंजो शैतान यानी इनकार बि ईमान में दाख़िल आहे इहो हिकिड़ो माण्हू बुतनि जे सां मोहबत करे थो बुतनि जी पूॼा करे थो पोइ वरी कलमो पढ़ी मुस्लमान थी करे अदा मां अलाह ते अलाह जे रसूल ते ईमान आंदो आहे पोइ वरी पंहिंजे कार उन अमलनि खे बि पंहिंजो जारी रखे उहे जेके शिरक वारा अमल आहिनि अलाह ताला उन जे मुतलिक़ अॻु में फरमाए त वमई यकफुर बित्तागूत यानी इनकार करे थो पियो यानी ईमान आणण जे लाइ लाज़िम आहे त ख़ुदा जे मुक़ाबले में जेके शयूं जो इनकार करणु फ़र्ज़ु थी वियो हाणे उनजे मथां इस कलमे पाक में बि ईअं न ला इलाहा इल्लल्लाह ला नाहे को इलाह यानी नफ़ी बि ईमान में दाख़िल आहे ऐं इस्बात छा आहे इल्लल्लाह सिवा अलाह जे ॿियो को मुंहिंजो महबूद न आहे पर अॻु में छा आहे अॻु में नफ़ी आहे यानी ख़ुदा खां सवाइ ॿियनि तमामी जेके दुनिया जा महबूद ठहियल आहिनि जेके इलाह ठहियल आहिनि उनजो इनकार करणु फ़र्ज़ में दाख़िल आहे हिकिड़ो माल अलाह खे वहदहुल्ला शरीक लहू करे मञे थो पियो त हुनजे मथां लाज़िम आहे त ख़ुदा जे मुक़ाबले में जेके माण्हू हथ टोकिया इलाह ठाहिया आहिनि उनजो इनकार करणु ज़रूरी आहे अहिड़ी तरह सां जेको अलाह जे रसूल जो दुश्मन आहे न उन दुश्मन सां उनजो बि इनकार करणु ज़रूरी आहे हे ख़ुदा जो जेको ख़ुदा जे रसूल जो जेको दुश्मन आहे इहो गुमराह इहो हिदायत वारो कोन्हे को यानी इनकार बि ईमान में दाख़िल आहे इक़रार बि ऐं इनकार बि यानी रुगो इक़रार जेको आहे सो इहो ईमान न आहे बल्कि इनकार बि ईमान आहे त जेको ख़ुदा जे रसूल जे मुक़ाबले में अचे ऐं उहो चए त उहो बि अदा हक़ ते आहे इहो बि हक़ ते आहे इहो ग़लति आहे उनखे गुमराह चइबो इहो हद खां गुज़िरियल आहे ऐं उनजो इनकार करण ई ख़ुदि ईमान में दाख़िल आहे उन्हनि शयुनि जो इनकार करण बि लाज़िम आहे अलाह ताला अॻिते इरशाद फरमाए त अल्लाह वलियुल्लज़ीना आमनू अलाह जेको आहे सो मोमिननि जो वाली आहे इहो वॾो हिकिड़ो जुमिलो आहे तव्हांजे असांजे वास्ते लेकिन असांजो वाली रब करीम हुजे त बाक़ी ॿियो छा जॾहिं कानो ख़ुदा जो थी थो वञे न त ख़ुदा हुनखे जवाब में फरमाए त अल्लाह वलियुल्लज़ीना आमनू जेकॾहिं तूं सभु कुझु छॾियो आहे मुंहिंजे वास्ते त मां रब बि तुंहिंजो ई आहियां इन खां वधीक ॿियो छा घुरिजे ऐं वली जी माना दोस्त बि आहे वली जी माना वाली बि आहे वली जी माना वारिस बि आहे वली जी माना मददगार बि आहे पर हिते मददगार जी माना वठिजे त पोइ अॻिते छा थो अचे त युख़रिजुहुम मिन ज़ुल्मात इला नूर अलाह कहिड़ी ईमान वारनि जी मदद थो फरमाए जो उन्हनि खे ऊंदाहिनि मां कढी रोशनी जी तरफ़ ॾियारे थो अने नूर मां मुराद दीन इस्लाम आहे नूर मां मुराद अलाह जो क़ुर आहे नूर मां मुराद राह हिदायत आहे नूर मां मुराद जेकॾहिं मदीने वारो साईं वठिजे इन में बि कोई शक न आहे छो जो हिदायत जो सरचश्मो त मदीने वारो साईं त आहे हाणे अलाह ताला कहिड़ी मदद थो फरमाए जॾहिं अलाह मोमिन जॾहिं अलाह जी ज़ाते बाबरकात जे मथां ईमान आणे थो पियो ऐं पंहिंजे सभु पंहिंजी सलाहियतुनि खे पंहिंजे रब जे हवाले करे थो त अलाह उनजी कहिड़ी मदद थो फरमाए त युख़रिजुहुम मिन ज़ुल्मात इला नूर अलाह ताला उनखे ऊंदाहिनि मां कढी रोशनी ॾे आणे हिते ज़ुल्मात जेको आहे सो ज़ुल्मुनि जी जमा आहे ऐं नूर जेको आहे सो वाहिद आहे यानी ऊंदाहिनि मां कढी रोशनीअ ॾे आणे थो यानी इस्लाम दीन वाहिद आहे असांजा ॿ टे दीन न आहिनि दीन हिकिड़ो आहे रस्तो सिराते मुस्तक़ीम जो हिकिड़ो आहे हिदायत जो रस्तो हिकिड़ो आहे ऐं ज़ुल्मात जमा इन करे आंदई जो गुमराही जा रस्ता घणा आहिनि भटकण जा रस्ता घणा आहिनि तंहिं करे ज़ुल्मात जी जमा कई इंसान खे भटकाइण जे वास्ते माण्हू रस्ता ठाहे छॾिया हेॾे गुमराह थिए अलाह ताला फर्ज़ इन तमामी गुमराह रस्तनि खां ख़ुदा ताला उनखे निजात ॾेई करे अलाह उनजी मदद फरमाए करे उन पंहिंजे दीन इस्लाम जे मथां उनखे आणे थो वल्लज़ीन कफ़रू औलियाहुम तागूत फरमाए जिन शख़्सनि इनकार कयो कुफ़र कयो उन्हनि जा मददगार शैतान शैतान उनजी हिमायत कनि था शैतान उनखे रस्तो ॾियनि गुमराह माण्हू खे जेकॾहिं हिदायत जी ॻाल्हि कजे न अहिड़ो जवाबु ॾींदई इहो जवाबु कंहिं हिनखे सेखारियो आहे पर तो फर्ज़ शैतान आहिनि जेके उनजी मदद करे उनखे अहिड़ा जवाब सेखारिनि था इस्लाम जे टोक करणु इस्लाम जे ख़िलाफ़ु जवाबु ॾियणु पर त युख़रिजूनहुम मिन नूर इला ज़ुल्मात ऐं इन्हनि जा शैतान कहिड़ो कमु था कनि जो उन्हनि खे छा था कनि नूर मां कढी करे ऊंदाहिनि में छॾनि था पिया अलाह जे रस्ते खे छॾे जॾहिं इंसानु भटके थो न
धिकनि जे पुठियां धिक आहिनि, उनखे रस्तो मिलंदो ई कोन। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात आख़िर में फरमायो त उलाइका अस्हाबुन नार, इहे बाहि वारा आहिनि, इहे बाहि वारा आहिनि जेके ख़ुदा जे रस्ते खे छॾे, ख़ुदा जे दीन खे छॾे पंहिंजे नफ़्स ऐं शैतान जे पुठियां लॻी उनजी ताबेदारी कनि था। फरमाए त इहे बाहि वारा आहिनि, हुम फीहा ख़ालिदून, ऐं इहे हिन में हमेशह रहंदा। छो जो कुफुर जेको आहे हमेशह इंसान खे बाहि में रखंदो, ऐं ईमान जेको आहे न उहो जनम जे तरे में हुजे त बि ईमान उनखे कढी करे जन्नत में पहुचाए। उहो ईमान केतिरो बि हुजे, ईमान जा दर्जा आहिनि, पर अलाह ताला असांखे ईमान जे मथां क़ाइम क़ाइम फरमाए। त मालिक साईं इरशाद फरमायो त तव्हां दीन जे अंदरि ज़बरदस्ती कोन अथव। इन मां मुराद इहा न आहे जो असां निमाज़ न पढ़ूं, कंहिंखे निमाज़ जो न चऊं, ऐं कंहिंखे नेकी जो रस्ते जी हिदायत न कयूं, ऐं इहो हथ ठोकियो पंहिंजो जवाबु ॾे त अदा किथे आहे दीन में, क़ुर पाक में लिखियलु आहे। पर इहे उन्हनि जे वास्ते आहे जेके इस्लाम खां ख़ारिज आहिनि, ऐं उनखे ज़ूरीअ मुस्लमान करणु इहो इस्लाम जो शेवो न आहे। ऐं असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती बाबरकात बि कंहिंखे ज़िंदगी में ज़रूरत थी कलमो कोन पढ़ायो। महबूब दावत दीन ॾिनी आहे, दावत ईमान ॾिनी आहे, त अचे जे न अचे त न अचे। वरी जॾहिं इस्लाम ग़ालिब थी वेंदो न शहरनि जे मथां, त पोइ दुनिया जो जेको कानून हो उनखां जिज़ो वठंदा। हाणे जिज़ो ॾियो, छो जो हाणे असांजी सल्तनत में आहे, असांजी जीअं वाणिया हिन मुल्क जा भरनि था टैक्स, अहिड़ी तरह सां इस्लाम में इहो कानून बि आहे। पर कंहिंखे ज़ोरीअ मुस्लमान न कबो, छो जो इस्लाम हिकु रज़ा वारो दीन आहे, ख़ुशी वारो दीन आहे। जेके पसंदि ईंदो आहे उहो इस्लाम खे क़बूल कंदो आहे, जेके वणंदो आहे उहो इस्लाम खे क़बूल फरमाईंदो आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।